सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी अवां दोस्तनि सां मुख़ातिबु आहियां। अवां भाइरुनि ऐं भेनरुनि जी वॾी महिरबानी जो मुंहिंजे चैनल खे अहमियत ॾियो पिया, विलाग्स खे ॿुधो पिया, लाइक कयो पिया। अवां में उमेदु आहे त जिन दोस्तनि अञा सुधो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। हीअ सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे हवाले सां चैनल आहे। सिंध जे तारीख़ जा उहे पासा ऐं रुख अवां खे अवां ॾाढो मुतारफ़ कराया वेंदा जिन खे हुक्मराननि जे तारीख़दाननि या धारियनि हाकमनि जे तारीख़दाननि अवां खां ओझल रखियो आहे, लिकाए रखियो आहे या उन्हनि खे शऊरी तौर ते मुसाक़ कयो आहे, उन तारीख़ी किरदारनि खे, तारीख़ खे। अॼु पाण सुमरा दौर जे हिकु अज़ीम किरदार, हिकु अज़ीम औरत किरदार ते ॻाल्हाईंदासीं जंहिंजो नालो आहे बाघुल बाई, जेका हिमत, हौसले ऐं बहादुरी जो मिसाल क़ाइमु कंदड़ औरत आहे। डॉक्टर गुलाम अली अलाना लिखे थो त सुमरा दौर में न फ़क़ति सूंहं ऐं सोभिया जे करे सिंध जूं औरतूं शोहरत वारियूं हुयूं, पर अकुल ऐं सम्झ में मूमल, सूमल ऐं नातर वटि केतिराई आया ऐं मात थी विया। मारई अॼु बि तमसील तौर पेश कई वेंदी आहे। हर तबिके ऐं हर नज़रिए जे अदीबनि ऐं शाइरनि मारईअ खे साराहियो आहे ऐं संदसि किरदार खे नुमाइंदा करे पेश कयो आहे। मारई अॼु बि सिंध जे नियाणियुनि जी तर्जमानी करे थी। अहिड़ी तरह हिमत, मर्दानगी, इस्तक़लाल ऐं बुर्दबारी जो जेको मिसाल ससूई पेश कयो आहे सो लासानी आहे। हिन दौर में साणीअ तां सिर सदके करणु न फ़क़ति मर्दनि जो मर्क हुयो बल्कि औरतुनि बि हुबुल वतनी जा अज़ीम मिसाल क़ाइमु कया। बाघुल दोते जी भेण बाघुल जो किरदार इंतहाई अहमियत वारो आहे। अहिड़ी तरह सां हेमूबाई ऐं ताराबाई जा कारनामा सिंध जी तारीख़ में हमेशह यादि रहंदा। तारीख़दान लिखनि था त सिंध जी हीअ अज़ीम औरत बाघुल बाई भूंगर जी धीउ ऐं दोदे जी सॻी भेण हुई। हू चनेसर ऐं दोदे खां वॾी हुई। संदसि परवरिश ऐं पालना वक़्त जे दारुल हुकूमत या गादी वारे शहर वॻनकोट में थी। बाघुल सियाणी ऐं सेबती औरत हुई, हिमत वारी हुई, जुरतमंद हुई, गैरतमंद हुई, सियासी सोच रखंदड़ हुई। क़ौमी मामलनि में इंतहाई हुनजो अहम किरदार रहियो। हू क़ौमी मामलनि जी परख रखंदड़ हुई। राज भाग जे फ़ैसिलनि जी अहमियत ॼाणींदी हुई। खेसि पंहिंजे वतन सां, पंहिंजे वतन सिंध सां बेइंतहा प्यार हुयो। हू इन सिलसिले में पंहिंजे ॿिन्ही भाउरनि दोते ऐं चनेसर खे बि सलाहूं ॾींदी हुई, सम्झाणियूं ॾींदी हुई। जॾहिं सिंध जी पार्लियामेंट फ़ैसिलो करे खेसि पग मोकिली त हू ताराबाई ऐं हमूबाई वांगुरु हुकूमत हलाई। हुनखे माना पार्लियामेंट फ़ैसिलो करे, राज भाग फ़ैसिलो करे पग मोकिली त हू ताराबाई ऐं हमूबाई वांगुरु हुकूमत हलाए। तॾहिं हिन जवाबु ॾियारे मोकिलियो, भाउरनि जे हूंदे भेनरूं पग न पाईंदियूं आहिनि, इन करे पहिरियां भाउरनि खे पग जी आछ कई। हिन दूरादेशी खां कमु वठंदे पग चनेसर जे हवाले कई, छाजे करे जो हू वॾो हुयो। पर जॾहिं राज दोते खे पग ॿधाई त चनेसर कावड़ मां बाघुल वटि आयो ऐं इन अमल जी मुखालफ़त कई ऐं धमकी ॾिनी त जेकॾहिं मूंखे पग न ॾिनी वई त आउं धारियो लश्कर वठी अची पंहिंजी इज़त जो पलांद कंदुसि। बाघुल बाई जंहिं जुरतमंदी सां जवाबु ॾिनो तंहिं मां संदसि क़ौमी वफ़ा, सियासी मामलनि जी ॼाण ऐं मुहबत, वतन सां मुहबत ज़ाहिर थिए थी। हू पंहिंजे भाउ खे चवे थी त अदा मुंहिंजा भाउ, हीअ पग न चनेसर जी आहे न वरी दोदे जी आहे, हीअ पग राज जी आहे। जंहिंखे राज पग पाराए सो ई पग जो मालिक आहे।
बाक़ी सिंध ते ॿाहिरियों लश्कर काहे करे अची थो या अहिड़ा दड़का ॾिए थो सो सही न आहे। सिंध असांजी माउ आहे ऐं माउ जी थञ महिराण जे लुड़ाटियल पाणीअ वांगुरु आहे। असां सभिनी हिन धरतीअ जी थञ पीती आहे। असीं सभु पाण में ॿाहिरि आहियूं। जे तूं पंहिंजे वतन जी सां वफ़ा न कंदे त यादि रख त तुंहिंजी भेण जंहिंजा हथ सदाईं तुंहिंजे दुआउनि लाइ खजंदा आहिनि, इहे तोखे रत में ॻाढ़े करण लाइ तलवार बि खणी सघनि था। नाम्यार तारीख़दान दादा सिंधी इन सिलसिले में लिखे थो त चनी सैर इहा ॻाल्हि ॿुधी नाराज़ थी दिल्ली हलियो वियो ऐं भेण खां हिन लफ़्ज़नि जे बदिले वठण लाइ दुश्मन खे बाघुल जो संग ॾियण जी आछ कई। दोदे सूमर जॾहिं पंहिंजी भेण बाघुल जो संग अलाउद्दीन खे ॾियण खां इनकार कयो त हू वॾो लश्कर वठी सिंध जे सरहदुनि में दाख़िल थी वियो। दुश्मन जो लश्कर तमामु वॾो हो, दोदे वटि एतिरा माण्हू न हुआ। इहा सूरत हाल ॾिसंदे खेसि हिकु सलाहकार सलाह ॾिनी त छो न बाघुल बाई जे जाइ ते अलाउद्दीन खे बानी परणाए ॾिजे, हमलियावर खे बानी ॾिजे त हीअ दोदे जी भेण आहे, इन सां जंग बि टरी वेंदी ऐं नुक़सान खां बची वेंदासीं। जंहिं ते दोदे वराणियुसि त जे गोली वीधी गुज़रे त बि सॾिबी दोदे भेण, यानी जेकॾहिं का बानी बि गुज़रण पणिजी वई त इहा बि दोदे जी भेण सॾिबी। दोदे सिर जो सौदो नंग जे सौदे खां वधीक सस्तो भाईंदे जंग कई ऐं वॾी बहादुरी सां विढ़ंदे शहीद थी वियो। सिंध जो क़ौमी शाइर शेख अयाज़ खेसि भेटा ॾींदे चवे थो त जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, दोदे खे भेटा ॾींदो चवे त जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साह त वेंदो, माण्हुनि जो वेसाह न वेंदो। बहरहाल जॾहिं जंग में दोदो नंगर अबड़ो ऐं ॿिया सोढा मारिजी विया त चनेसर चवाए मोकिलियो असां तुंहिंजो संग अलाउद्दीन बादशाह खे ॾियणो कयो आहे, उमेद त तूं इनकार न कंदीअ। चनेसर इहो ॾियापो पंहिंजी भेण ॾांहुं मोकिलियो, बाघीअ ॾांहुं मोकिलियो, बाघुल बाईअ ॾांहुं मोकिलियो। बाघुल बाई इहो ॿुधी बाहि थी वई ऐं खेसि चवाए मोकिलियईं असां सिंध जा रहाकू कंहिं ॿिए मुल्क या ॿी ज़ात वारनि सां मुल्क क़ौम ऐं ॿोलीअ जे लिहाज़ खां हर हालत में धारियो ऐं उपरो सम्झंदा आहियूं। उन करे आउं पंहिंजो सत विकिणी पंहिंजे मुल्क ऐं क़ौम ते कारांइ जो टिको हरगिज़ न लाहींदसि। आउं अहिड़ी बेइज़ती ऐं बेग़ैरती वारी सुहाग खां सॼे मुल्क ऐं क़ौम जे बोत खे बहितर थी सम्झां। जॾहिं सभई जोधा जवान ऐं संघार सोढा इन सुवाल ते सिर ॾेई सुरखुरू थिया आहिनि, तॾहिं आउं हा करे शहीदनि जे खून खे चखिया ते चढ़णु नथी चाहियां। बाक़ी इहो जवाबु ॾेई क़ौमी वक़ार खे बहाल रखियो ऐं इहो संदसि दिलेरी, बहादुरी ऐं मर्दानगी जो सबूत आहे। उनखां पोइ हिन बुलंद हौसले जो मुज़ाहिरो कंदे सॼे शहर में हीरनि जवाहरनि जा जंडर ॾाराया ऐं ॿी सारी समूरी मिल्कियत साड़े छॾी त जीअं सोन हीरा जवाहर ऐं ॿी मिल्कियत दुश्मन खे न मिली सघे, जीअं दुश्मन खे पंहिंजे वसीलनि ऐं माले मिल्कियत मंझां फ़ाइदो वठणु न ॾिजे। इन में निमाइण थिए थो त बाघुल बाई जंगी हिकमत अमली जे सभिनी मामलनि में वाक़ुफ़ हुई। हू अहिड़ी त बहादुर ऐं दिलेर औरत हुई जो जॾहिं खेसि पतो पवे थो त सभु मर्द सूमरा देस तां सिर क़ुर्बान करे शहीद थी चुका आहिनि, तॾहिं हू बेहिमती हौसलो नथी हारे पर कबाल बहादुरी ऐं जुरतमंदी ऐं दानिशमंदी जो सबूत ॾींदे मर्दाना कपिड़ा पहिरे सभिनी घर धियाणियुनि, राणियुनि, शहज़ादियुनि ऐं बानियुनि खे साण करे अबड़े जे घर वञे थी। जॾहिं अबड़ो बि शहीद थी वियो तॾहिं बाघुल रातो राति वॾे कोट ॾांहुं मोटी अचे थी। अलाउद्दीन जो बाक़ी लश्कर गॾु करे थी। अलाउद्दीन जो बाक़ी बचियल लश्कर बि संदसि पुठियां पियो त हाणे सूमरा मर्द आहिनि की न, बाघुल असां था हथु करियूं। हूअ कोट ॿाहिरां अची लश्कर अलाउद्दीन जो लश्कर कोट ॿाहिरां अची वेठो। जंग जे हिन फ़ैसिले कुन मोड़ ते
हिन अज़ीम औरत जंगी हिकमत जो मुज़ाहिरो कंदे रातो रात कोट जी ॿाहीं भञराए पिरह फुटीअ जो उतां जंगी जोधनि जी कतार कराए इलाउद्दीन अॻियां लंघायईं ऐं लश्कर खे ईअं फेरनि ते फेरा ॾियारियईं जो लश्कर खुटे ई किन। नाम्यारो तारीख़ सां दादा सिंधी लिखे थो त इहो लका ॾिसी इलाउद्दीन खे चवाए मोकिलियो त तूं मुंहिंजी क़यामत ताईं भेण आहीं ऐं इक़रार नामो लिखियो सिंध सूमरनि जी आहे मूं जंग छॾी। अहिड़ी रीत सिंध जे हिन सुजाण औरत जे बुलंद हौसले ऐं बहादुरी सबबि सिंध धारियुनि जे राज खां बची वई ऐं छेड़ी ॾिबेरी पंहिंजे हथनि हेठि रही। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।